हेले अॻु में जेके पाण लेसन लाइ आया पाण कॉन्सोनेंट वाविल ताईं हलियासीं। हाणे जा पाण अॻिते शुरू कंदासीं त पाण कॉन्सोनेंट ऐं वाविल मिलाए पाण वर्ड कीअं ठाहींदासीं उन जा कुझु उसूल। आफ्टर कॉन्सोनेंट एंड वाविल्स या वाविल्स एंड कॉन्सोनेंट्स हाउ कैन वी मेक अ वर्ड, असीं हिकिड़ो लफ़्ज़ कीअं ठाहियूं। उन लाइ असांखे कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत पवे थी। उन लाइ त पाण खे को बि जेकर पाण लफ़्ज़ ठाहियूं था पाण खे उन में वाविल जी तमामु घणी ज़रूरत पवे थी। हाणे जेकर को वर्ड पाण ठाहियूं था फॉर एग्जांपल A and I, they are vowels, each and एक वाविल है जो पंहिंजी माना ज़ाहिर कनि था। जेकर पाण ए जी माना करियूं था ए माना को बि या हिकु आई जी माना करियूं था आई माना आऊं या मां। पर जेकर इन जी जेकर पाण ॿियो को कॉन्सोनेंट खणंदासीं मिसाल ॻाल्हि बी आहे डी आहे एस आहे त ही पाण खे मुकमल उचार या माना कोन ठाहींदियूं। छाजे करे कॉन्सोनेंट सिर्फ़ आवाज़ ठाहींदो आहे आवाज़ ॾींदो आहे पर प्रोनाउंस जेको आहे सो केरु ठाहींदो आहे वाविल ठाहींदो आहे। न कुझु तव्हांखे अॻिते थोरो हलूं था वर्ड जेकर पाण ठाहियूं था वर्ड जी डेफिनेशन पाण खे लिखणी आहे। टू आर मोर लेटर्स मेक अ वर्ड। पाण त लिखी छॾियो टू आर मोर लेटर्स मेक वर्ड। एक बिन या बिन का वधीक के लफ्ज़ पाण में मिली वो अखर मिली पाण में लफ्ज़ ठाहिनि था। पर पाण खे ॿी हिकिड़ी ज़रूरत रखणु पए बट इफ वी डू नॉट use any vowels word cannot give any pronouns। Two or more letters make a word। ॿ या ॿिनि खां वधीक लफ़्ज़ अखर पाण में मिली लफ़्ज़ ठाहिनि था। पर जेकॾहिं उन्हनि में जेकर वाविल पाण इस्तेमालु न कंदासीं त पंहिंजो जेको वर्ड जेको हूंदो सो सही जेको प्रोनाउंस कोन कंदो। एग्जांपल तव्हांखे हिकिड़ो ॾियां थो बी बि खणूं था टी बि खणूं था and it's a word and the letter ABC are literal कोन था ठाहिनि छो त हिननि में छा कोन्हे वाविल कोन्हे। हाणे जेकर को बि वाविल पाण खणूं था वाविल्स पाण कनि को वाविल मां को हिकिड़ो खणी था वठूं ए था खणूं छा थी वियो बैट थी वियो। आई था खणूं बिट थी वियो। ओ था खणूं बोट थी वियो या बाल पाण करे सघूं था। बी था लॻायूं बट थी वञे थो। छाजे करे जेकर पाण को कॉन्सोनेंट सां गॾु को वाविल न मिलाईंदासीं पाण खे को बि प्रोनाउंस यानी उचार कोन ॾींदो। उन लाइ असांजी मजबूरी इहा हूंदी आहे त असांखे लाज़मी तौर ते
हिन वाबिल्स मां को बि हिकिड़ो खणी हुन में अटैच करे असांखे वर्ड मुकमल करणु थिए थो। जेकॾहिं असीं इहे पंहिंजी मर्ज़ी सां लेटर्स लिखंदा वेंदासीं असांखे को बि प्रोनाउंस कोन मिलंदो ऐं न उनजी ख़बर पवंदी त हीउ लफ़्ज़ कहिड़ो आहे ऐं हिन जी माना या मतिलबु छा आहे।